बोलो श्री कृष्ण भगवान की। बोलो श्री कारकत भगवान की। अथि मिट्टी असंदो सब ढेर, अथि मिट्टी असंदो सब को समझे विरलो शेर को। अथि मिट्टी असंदो सब ढेर, अथि सोन ऐं चांदी लोह या टामो, सोन या चांदी लोह या अथि मिट्टीअ जी खाणियुनि में, अथि मिट्टीअ जे खाणियुनि माणिक मोती लाल जवाहर, माणिक मोती लाल समुंड तरे जे पाणियुनि में, समुंड तरे जे सब अथि हथनि जी मेर, सब अथि हथनि जी मेर। अथि सुटी असंदो सब ढेर, अथि मिट्टी असंदो सब को समझे विरलो शेर। गुल फुल सुहिणा बाग बागीचा, गुल फुल सुहिणा सब थी धरतीअ जी सौगात। भाॼू मेवा वण टिण बूटा, भाॼू मेवा अथि मिट्टीअ जी सारी दात, अथि मिट्टीअ जी सारी दात। ॾिस कढी अंदर मां गैर, ॾिसी कढी अंदर मां, ॾिस कढी अंदर मां गैर। अथि मिट्टी असंदो सब ढेर, को समझे विरलो शेर, को समझे विरलो। अथि मिट्टी असंदो सब ढेर। धन दौलत सब महल ऐं माड़ियूं, धन दौलत महल ऐं ठहन ढहन हिन धरतीअ ते, ठहन ढहन काया कंहिंजी काइम नाहे, काया कंहिंजी काइम वेंदा खणी थी अरथीअ ते, वेंदा खणी थी अरथीअ। धन दौलत सब महल ऐं माड़ियूं, धन दौलत सब महल ऐं ठहन ढहन हिन धरतीअ ते। काया कंहिंजी काइम नाहे, काया वेंदा खणी थी अरथीअ ते, वेंदा खणी थी कर सचो उदासी शेर, कर सचो उदासी शेर। अथि मिट्टी असंदो सब ढेर।
समझे विरलो शेर को समझे विरलो अथी मिट्टी असंदो सब ढेर दीनन दयाल थी सदा कृपाल दीनन दयाल थी सदा ओ नंगी नंग पाल श्री कृष्ण मुरारी थी मेरे वरधारी आए बांके बिहारी सब चवन बनवारी रची रस जय प्यारी थी मथुरा में जायो सब बंद बनी आयो अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ मथुरा में जायो सब बंद बनी आयो मथुरा में जायो सब बंद अची गोकल वसायो वृंदावन गौचारी थी द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ द्वारका जो नाथ द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ रे भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी जसोदा जो माल के चवन नंदलाल जसोदा जो माल आए गाय ने जो ग्वाल जीव जंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव जो कमाल देव के जो लाल वस मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय न्यारी थी बिनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान बड़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी बिनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान बिनो गीता जो ज्ञान सब बड़े बार बुढ़ो जवान विश्व सारी जय तारी थी जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भगत ने उच्चारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति राम रमापति रूप तूं दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तूं मेहरबान कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान आस सभु पूरन कंदो श्रीकार कत भगवान आस सभु पूरन कंदो ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सात संगति महान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री कार्तिक महात्म जो, जंहिंजी कथा श्री सोजी महाराज सोनकन खे भगवान श्री कृष्ण सदभामा खे और महात्मा नारद मुनि राजा पृथु खे वर्णन करे रहिया आहिनि। काल हिन जे 20 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। राजा चोल और विशनदास ब्राह्मण जो, जिन पाण में शर्त लगाई है भाई केर तो अड़ी भगवान जी सिक श्रद्धा से पूजा करे जैसे भगवान पहिरियों प्रसन्न थे। राजा तो पंहिंजे राजाईअ जे होड़ अपमान जे करके पंहिंजी वॾाई पे कई त भई मां सोना गुल चाढ़े हीरन जवाहरन सां भगवान जो श्रृंगार करे और बड़े ठाठ बाट सां भगवान जो पूजन कंदो आहियां। विशनदास चयो भई मां त तुलसी पन सां ताजन गुलन सां भगवान जी सेवा कंदो आहियां, पर भगवान प्रसन्न तो थींदो आहे प्रेम भाव ते श्रद्धा ते, बाक़ी धन पदार्थ ते तो भगवान प्रसन्न कोन थींदो आहे। जंहिं ॿिन्हिनि चटाभेटी कई आहे। राजा मुदगल ब्राह्मण विद्वान के घुराए करके हवन यज्ञ के द्वारा भगवान के प्रसन्न तो करे पर हेॾां विशनदास ब्राह्मण घर अची करके सारो ही महीनो जंहिं कारकत महीनो पालन कयो आहे, ग्यारस जो विर्त रखियो आहे, भगवान जो ध्यान धारे और हू भी घर वेठे भगवान खे पियो थो प्रसन्न करे पियो। हींअर वधीक कथा प्रसंग 21 अध्याय में वर्णन थी रहियो आहे कीअं भगवान विशनदास ब्राह्मण जे उन परीक्षा वठण ते उन ते प्रसन्न थियो और राजा चोल जॾहिं हवन कुंड में पंहिंजो पाण खे ख़त्म करण पे चाहियो तो भगवान उन खे भी अची बचाए करके और पाण सां गॾु वैकुंठ वठी वियो और ॿिन्हिनि खे सील सुशील नाले द्वारपाल बनाए करके और पंहिंजो भक्त बनाए छॾियो। सो प्रसंग 21 अध्याय में हिन रीत वर्णन थी रहियो आहे। बोलो श्री कारकत भगवान दीन दयालु हितकारी, ॾिसो करे कीअं कम, ॾे पद उत्तम तन खे, ॾिसी संदन थो करम। हरे राम। एक ॾींहुं ब्राह्मण ध्यान धरियो, ठाहे भोजन भोग लाइ तैयार कयो, रखी ठाकुर अॻियां अरदास कई, विझी तुलसी डल लगी विरती वई। अख खोले ॾिठो माली हुई, जा भोग लाइ ठाकुर अॻियां पई। वो ॾींहुं वियो ॿियो ॾींहुं थियो, पर ॿिए ॾींहुं भी कंहिं ईअं कयो। इन रीत वया गुज़री 7 ॾींहं, कई की न कमी ब्राह्मण जे नींहं। ॾिठो आख़िर कूड़ो ध्यान धरे, खणी वञे चंडाल पियो भॼी करे। ॾिसी ब्राह्मण मन में कयो वीचार, ॾिसी ब्राह्मण मन में हे डुबरो पतलो ॼण बीमार। बिना घीअ रोटी कीअं खाईंदो, बिना घीअ रोटी कीअं पंहिंजे तन जी शक्ति पाईंदो, पंहिंजे तन जी शक्ति। खणी घीअ कटोरो पुठियां हलियो, खणी घीअ कटोरो, अची आख़िर उनखे हो पकड़ियो, अची आख़िर उनखे हो, ॾिसी ब्राह्मण खे हू ॾके पियो।
चयो हिन भेरे मूंखे माफ़ कयो, चयो हिन भेरे मूंखे मां की न कयां वरी कम अहिड़ो, मां की न कयां वरी कम हिन रीति कयो आ मूं जहिड़ो, हिन रीति कयो आ। बुद्धि ब्राह्मण ॾाढो गद गद थियो, बुद्धि ब्राह्मण ॾाढो अची प्रेम जो पाणी अखियुनि में वियो, अची प्रेम जो चयो प्यारा की न किथियो दिलगीर, चयो प्यारा की न किथियो हिनगी हसां थींदो संघारो शरीर, हिनगी हसां थींदो हे गिह जो कटोरो आंदो मूं, हे गिह जो कटोरो इन करे कयो मन मांदो मूं, इन करे कयो मन हे प्रेम सां भोजन खाइज तूं, हे प्रेम सां भोजन पंहिंजे मन में भरम ना भाइज तूं। थियो वचन बुद्धि पर घट भगवान, थियो वचन बुद्धि चयो धन ब्राह्मण तुंहिंजो सन्मान, चयो धन ब्राह्मण, चयो धन ब्राह्मण तुंहिंजो सन्मान। साण वठी भगवान हलियो ॾिसी वतो राजा चोल, मुदगल खे चयो खटी वियो सचा करे पंहिंजा बोल, सचा करे। हरे राम। श्री सोजी महाराजन चवनि था त हे सोनको ॾिसो परमात्मा कीअं दीन दयाल बणिजे थो पियो, कीअं पंहिंजनि भक्तनि खे उत्तम पदवी प्राप्त कराए ॾिए थो पियो उन्हनि जे कर्मनि अनुसार। कीअं भॻवानु ॿिन्हिनि जे कर्म खे परखियो आहे, राजा चोल और विष्णुदास ब्राह्मण खे। सो प्रसंग हिन अध्याय में वर्णन थी रहियो आहे। ब्राह्मण घर अची करके हिकिड़े ॾींहुं भॻवान जो पूजन जीअं शुरू कयो, भोजन ठाहे करके तयारु कयो। कारकत जो महीनो हली रहियो आहे, विर्त नेम में पूरो हिकु वेलो खाई सॼो ॾींहुं भॻवान जो वेही करके ध्यानु धारींदो हुयो। ठाकुर अॻियां अरदास करे तुलसीअ जो डल रखे भोजन ठाहे करके लॻे वञे, विर्ती लॻी ध्यान में अहिड़ो मन मगन थी वञे जो ख़बर ई कोन पवे भोग जे लाइ जो भोजन ठाहे रखे भॻवान जे लाइ, अखियूं जो खोले करके ॾिसे त न उहो भोग ठहे न को कि उहे भोग जा बासण। भॻवानु अहिड़ो भोग पियो लॻाए वञे पियो जो बासण बि खणी पियो वञे। चारे राम। ॿियो ॾींहुं थियो साॻी ॻाल्हि, भोजन ठाहे करके विष्णुदास ब्राह्मण रखे भोग लॻाइण जे लाइ और विर्ती वञे लॻी, ध्यानु पको थी वञे। वरी जॾहिं अखियूं खोले जो ॾिसे भोग लॻायो भई भॻवान खे हाणे मां प्रसाद करे खावां, विर्त छोड़िया, तो ॾिसे न उहो भोजन ठहे न भोजन वारा बर्तन ठहनि। ॿियो ॾींहुं थियो, टियों ॾींहुं थियो, चोथों ॾींहुं, 7 ॾींहं सांदहि गुज़री विया। रोज़ु ईअं पियो भॻवान जी लीला खे ॾिसे। चारे राम। और वीचार पियो करे भई भॻवानु कहिड़ो भोग त लॻाए थो पियो, पर बासणनि जो बि भोग थो लॻी वञे पियो। बासण तो घटि में घटि छॾे वञे, भोजन तो खाई वञे। 7 ॾींहं सांदहि विष्णुदास ब्राह्मण प्रेम श्रद्धा सां बुखियो ई रहिजी वियो। भोग तो लॻाए भॻवान खे पर कुझु बचेसि ई कोन। 7 ई ॾींहं ॼण तो विर्त खणी करके रखियो। आख़िर बासण बि अची करके पूरा थिया। वीचार करणु लॻो हाणे ॾिसां तो सही भॻवान जी लीला खे इहो कमु करे केरु थो पियो, त घटि में घटि चवां बासण त छॾे वञ, भोजन तो भली भोग लॻाए खाई वञ। चारे राम। ॿिए ॾींहं ते कूड़ो ध्यानु लॻायईं, अखियूं अधु खुलियल अधु पटियल अधु बंदि,
और वही भगवान खे भोग तो लगाए पियो। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा श्याम सुंदर भगवान, मुंहिंजा श्याम सुंदर भगवान, मुंहिंजा रामचंद्र भगवान। बोलो श्री रामचंद्र भगवान। उहो नियम भी इन जो पूरो पियो थो थिए पियो। भोजन ठाहे करके बासणनि में रखियो आहे, भगवान खे भोग थो लॻाए पियो, पर अॼु अखियूं अधु खुलियल अधु बंदि आहिनि। नियम अनुसार हिकिड़ो ॾिठईं त चांडाल थो अचे पियो। चारे राम बालक डुबरो जंहिंजा हॾा बि ॿाहिरि निकितल, उहो इहो कर्म पियो करे। बासण खयईं और ख़बर पइजी वई त ब्राह्मण अॼु कूड़ो ध्यानु लॻायो आहे, ॾिसे थो बीठो पियो तो तर तकड़ में बासण भोजन जा तो खणी वियो, पर गिह जो कटोरो रहिजी वियो। भव जे करके वठी करके उहो चांडाल जो बालक भॻो। विशनदास ब्राह्मण वीचार करण लॻो, अहिड़ो डुबरो हे गिह जी कटोरी हिते छॾे वियो आहे, बिना गिह जे इहा रोटी खाईंदो कीअं, शक्ति कीअं प्राप्त थींदी शरीर खे। गिह जो कटोरो खणी करके उन चांडाल जे पुठियां वठी करके लॻो। चारे राम और आख़िर वञी करके उन बालक खे पकड़ी। ब्राह्मण खे आयल ॾिसी करके उहो चांडाल तो ड्रिजे पियो ॾाढो, हथ पियो जोड़े, भोजन तो खणी उते रखी छॾियो, हेठि वेही रहियो। मां वरी इहो कमु न कंदुसि, मां इहो वरी न कंदुसि, रोए पियो, मूंखे माफ़ु करियो। हुनखे हाणे कहिड़ी ख़बर आहे, उहो तो सम्झे पियो हाणे मार पवंदी, मां रोज़ु भोजन खणी थो वञा पियो, चोरी थो कयां पियो, माफ़ी पियो वठे। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ब्राह्मण विशनदास, जंहिंजे मन में कॾहिं बि गैर कोन आयो, श्रद्धा में का कमी कोन आई। 7 ॾींहं 8 ॾींहं सांदहि भगवान जो उहो पूजन और भोजन जो भोग लॻो ई पियो हुयो। ब्राह्मण ॾाढो गदगद पियो थिए, वाह प्रभु, ही अॼु कहिड़े रूप में आया आहियो और ही कहिड़ी लीला था कयो पिया, माफ़ी था वठो। हे तो मां कटोरी खणी आयो आहियां गिह जी, भले भोजन तो खाओ। चांडाल खे पियो चए, प्रेम में अखियुनि में प्रेम जो आंसू वही आया। तव्हीं दिलगिर न थियो, हे प्यारा, ही गिह जी कटोरी अथई, इहो भोजन तो खा, हे कटोरी भी अथई, प्रेम सां वेही करके तूं समूरो भोजन खाई और प्रसन्न थी। ब्राह्मण जा अहिड़ा प्रेम भरिया वचन ॿुधी करके उन चांडाल जे रूप मां भगवान श्री नारायण प्रकट थी वियो। बोलो श्री नारायण भगवान। वाह ब्राह्मण, तुंहिंजो प्रेम, तुंहिंजो नी धन आहे तूं, छा त तो सन्मान कयो आहे उन चांडाल जो। उन जे लाइ तो चांडाल हुयो न, पर भगवान परीक्षा पियो वठे विशनदास ब्राह्मण जी। उन मां चांडाल मां ई भगवान प्रकट थी करके उनखे दर्शन ॾिनो और साण विमान ते चाढ़े करके भगवान विशनदास खे जीअं वठी पियो वञे त मथां आकाश में राजा चोल जिते हवन यज्ञ पे कयो, मथे निहारे तो ओहो, ये तो विशनदास आहे। भगवान हुनखे पहिरियों तो वठी वञे, विमान ते चढ़ी तो वञे पियो। मुद्गल खे ब्राह्मण खे चवण लॻो, अरे महाराज, हे कहिड़ो यज्ञ तो कराए पियो, हे त ॾिस। उहो ब्राह्मण मूंखां अॻु में ई खटी वियो, उन ते भगवान प्रसन्न थियो, विमान ते चढ़ी थो वञे पियो। चारे राम ॾिसी मुद्गल पंहिंजी चोटी झटे, विधि हवन कुंड में पाण पटे। थियो राजा चोल बि सेग तयार, ॿिया ट्रिपो बाहि में थो हिकु वार। मां पंहिंजो पाण खे पूरो कयां, मां पंहिंजो पाण खे, पंहिंजो राज भाणे जे खे थो ॾियां। ईअं चई राज उन खे हो ॾिनो, ईअं चई राज उन खे हो, बाहि हवन कुंड खां की न ॾिनो, बाहि हवन कुंड खां। जीअं ट्रपो ॾिनो पे उन हो अदा, जीअं ट्रपो ॾिनो पे उन हो। अची विष्णुअ अंग बचाए वदा, अची विष्णुअ वठी उन खे बि हू साड़ वियो, वठी उन खे बि हू अची विष्णु लोक में वास कयो। पोइ ॿई बणाया द्वारपाल,
बनाया। वैकुंठ में विष्णु हुआ रखपाल। ब्राह्मण थियो शील नाले मशहूर। ब्राह्मण थियो शील नाले। पहिरियों राजा चोल शील हो सूर। राजा चोल सुशील हो सूर। रही वैकुंठ में खुशु माणन प्यार रही। एक ॿिए खे ज्ञान ॿुधाइनि पिया। हिक असां वाद विवाद अजायो कयो। असां वाद विवाद ॿिन्ही हिक ॿिए खे पे ईअं चयो। ॿिन्ही हिक ॿिए खे पे थे राज़ी ईश्वर सभ ते थो। थे राज़ी ईश्वर रखे सिक शरदा जो सच ते थो। रखे सिक शरदा जो सच ते। इन करे कजे ना कॾहिं गुमान। इन करे कजे ना कॾहिं या पंहिंजे मन में को अभिमान। या पंहिंजे मन में या पंहिंजे मन में को अभिमान। पूरो एकवीहो थियो इते कारकत जो अध्याय। अॻिते उदासी शरदा सां बाक़ी ॿुधो पर भाव बोलो श्री कृष्ण। हरे राम। राजा जा जो वचन ॿुधा उन मुदगल ब्राह्मण जो कि विद्वान हो उच्च कोटीअ जो वीचार करण लॻो। अरे मां तो विधि विधान सां तोखां हवन यज्ञ तो करायां पियो। हाणे हुनखे भॻवानु पहिरियों प्रसन्न थियो हुनजे मथां त हुन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह। मां को कर्म धर्म में को विघन थोड़ी विधो। मुंहिंजे मथां पियो तो ॾोरापो हणे पियो। उन मुदगल बि पंहिंजी चोटी कटे करके वरी हवन यज्ञ में विधी। राजा चोल भी सेग तैयार थियो। मां भी बाहि में टपो तो ॾियां पियो। हाणे मुंहिंजे जीअण खां कहिड़ो फ़ाइदो। भॻवानु प्रसन्न थियो। चारे राम इहो वीचार करे हाणे जेके घुरायो और राज गद्दीअ ते हुन ते विहारे करके जंहिं उन हवन कुंड में टपो ॾियण जे लाइ तैयार थियो तो भॻवानु अहिड़ी लीला कई जो अची करके राजा चोल जी बांह पकड़े वरिती। बोलो श्री विष्णु भॻवान। चवणु लॻो हे प्यारा तूं ईअं छो थो करें पियो। मां तुंहिंजे मथां बि प्रसन्न थियो आहियां। ॿिन्हिनि खे भॻवानु वैकुंठ में वठी वियो। ब्राह्मण विष्णुदास खे वञी करके शील नाले द्वारपाल बणायो पंहिंजे वैकुंठ जो। और राजा चोल खे सुशील नाले वञी करके द्वारपाल बणायो। ॿई ॼणा भॻवान जी श्री वैकुंठ नाथ जे लोक में रही करके ॾाढो प्रसन्न थियण लॻा। ॿई ॼणा ज्ञान गोष्ठी करण लॻा। भई असां अजायो सजायो वाद विवाद में पइजी वियासीं। ही तो भॻवान जी उत्तम पदवी प्राप्त थी वई असांखे। भॻवान तो सभ ते प्रसन्न थिए थो पियो। रुगो प्रेम और श्रद्धा पंहिंजे जीव मन में धारण करे। राजा चोल और ब्राह्मण बड़े ख़ुशीअ सां भॻवान जे द्वार में रही करके और पंहिंजो जीवन सफलो कयो। बस रुगो मन में गुमान भेजी न रखे, अभिमान न रखे त भई मां हीअं थो कयां मां हीअं थो कयां पियो। हरे राम। भॻवानु प्रेम श्रद्धा ते ॾिस ॿिन्हिनि जे मथां प्रसन्न थियो और ॿई भॻवान जा भक्त बणिजी विया। तंहिं करके कर्म तो जी हे करे पर मन में होॾ न रखे, मां न करे। तो भॻवानु तो सदाईं हुन जे मथां प्रसन्न आहे। हू तो भॻवान जा भक्त आहिनि। ॿिन्हिनि खे भॻवानु अहिड़ी पदवी उत्तम ॾेई और ॿिन्हिनि खे राज़ी कयो। हिते हिन कथा सां गॾु ही 21 अध्याय समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 22 अध्याय में वधिक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। श्री कार्तिक महात्म में महात्मा नारद मुनिअ जो राजा पृथुअ खे गज ग्रह जो प्रसंग वर्णन करे ॿुधाइणो और संदन जय विजय जे रूप में भगवान विष्णुअ जा ॿिया द्वारपाल थी करके उते रहणु।
विष्णु लोक जा 4 द्वार आहिनि, जंहिंमें चारई ये द्वारपाल शील सुशील और जय विजय उते रही करके भगवान जो सदाईं दर्शन पिया था प्राप्त कनि पिया। शील सुशील जो प्रसंग ॿुधी आया। जय विजय जो प्रसंग 22 अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री श्याम सुंदर भगवान। हींअर प्रेम सां प्रसाद बि वठो और ही भजन भी चवायो। बोलो श्री श्याम सुंदर भगवान की। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा रामचंद्र भगवान। मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। तो खाधी खिचड़ी खारी इहो ॼाणे दुनिया सारी। तो होई कर मां पारे उतारी। होई कर मां पारे मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। अची प्रेम सां मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। पाए शबरीअ जे घर पेर खाधा सिक सां उन जा बेर। पाए शबरीअ जे घर कया ऋषिनि मुनिनि जा खैर। कया ऋषिनि मुनिनि जा मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। अची प्रेम सां मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। खाई चांवर हुआ तो कच्चा कया दूर भगत जा डचा। खाई चांवर हुआ थिया सुखी सुधा में जा बचा। थिया सुखी सुधा में जा मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। छॾ तामस भई आए पयो खलूं केलनि जूं खाए। छॾ तामस भई आए पयो पयो खलूं केलनि जूं खाए। पयो जस विद रसंदो पियो गाए। जस विद रसंदो पियो मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान।
खाई साग जो हिकिड़ो दाणो, भरियो पेट विश्व जो ॼाणो। खाई साग जो, खाई साग जो, खाई साग जो हिकिड़ो दाणो, भरियो पेट विश्व जो ॼाणो। मञो सब जो दासी माणो, मञो सब जो दासी माणो, मुंहिंजा रामचंद्र भगवान। अची प्रेम सां भोग लगाए, मुंहिंजा श्याम सुंदर भगवान। अची प्रेम सां भोग, मुंहिंजा कृष्ण चंद्र भगवान। मुंहिंजा रामचंद्र भगवान। बोलो श्री राम कृष्ण भगवान की। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्ध्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकार्क्ष सर्वमङ्गलाय तनोहरि। बोलो राजा रामचंद्र, बोलो श्री कृष्ण भगवान, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।